नेक नसीब क़यादत या जंहिंते हथो अल्लाह जो आ अहिड़ी पांजी जमात या दीन जमीयत ताक़त या आलिम फाज़िल रहनुमा जंहिंमें बुज़ुर्ग अणगण्या सच्चा क़ाइद सर बसर सचन माण्हुनि खे वणिया। नारे तकबीर, बुलंद आवाज़ सां नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद, नारे तकबीर। आलिम फाज़िल रहनुमा जंहिंमें बुज़ुर्ग अणगण्या सच्चा क़ाइद सर बसर सचन माण्हुनि खे वणिया। कहिड़ी वेही तोर कजे सचन तां सिर घोर कजे शिरक कुफर ऐं बिदअत खां जिन कई जाम बग़ावत या दीन जमीयत ताक़त या नेक नसीब क़यादत या जंहिंते हथो अल्लाह जो आ अहिड़ी पांजी जमात या दीन जमीयत ताक़त या ज़ुल्म सितम जे राह में बण भी दीवार या हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार या ज़ुल्म सितम जे राह में बण भी दीवार या हार में तोड़े सोभ में हिन जो बेड़ो पार या दीनी छाम जमीयत ते पूरी प्यारी शरीयत ते हासिल पांजे जमाअत खे हादीअ जी का हिदायत या दीनी जमीयत ताक़त या पूरे पाकिस्तान में अहिड़ी नबी तनज़ीम आ हर पासे खां हक जी हीअ कंदी ताज़ीम या थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिट्टीअ मां बंदो थोरियूं थोरियूं ग़लतियूं कंदो छो त ठहियो मिट्टीअ मां बंदो माण्हूअ खे हिते रखणी बसि नियत साफ़ निहायत या दीनी जमीयत ताक़त या इंशा अल्लाह मुल्क में आणी दी शरई निज़ाम पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम पंहिंजे जमीयत खे वणियल क़ादिर जो आहे कलाम अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हकीकत में अमन अमान शरीयत में सचो रफ़ीक हकीकत में हिन में शामिल खोड़न खे बख्शी रब विलायत या दीनी जमीयत ताक़त या नेक नसीब क़यादत या जंहिंते हथो अल्लाह जो आ अहिड़ी पांजी जमात या दीनी जमीयत ताक़त।